शिकारपुर में ज़रई मैनेजर शफ़ीकुर रहमान महर चयो आहे त सरह जो लहंदड़ फ़सुल 15 मण फ़ी जरिब वारी ज़मीन जी असां माप कई आहे। सरह जो बम्पर फ़सुल माशाअल्लाह 17 ऐं 15 फ़ी जरिब उपत ॾिनी आहे। जॾहिं त हारियुनि खे ॿुधायो त तव्हांजी सरह 15 मण फ़ी जरिब पैदावार थी आहे, जंहिंजी रक़म 80,000 रुपया आहे। उन वक़्तु सभिनी हारियुनि में ख़ुशी जी लहर ऐं ख़ुशी मां झुमरियूं पाए वरितियूं ऐं कचे जे मुआज़िज़ शख़्सियत अदा ग़ुलाम अली ख़ान महर के ज़रिए मैनेजर शफ़ीकुर रहमान ॿुधायो त तव्हांजे हारियुनि जो सरह फ़ी जरिए 15 मण लथी आहे त अदा ग़ुलाम अली ख़ान महर वॾो ख़ुशि थियो ऐं ख़ुशी में पंहिंजे ज़रिए मैनेजर शफ़ीकुर रहमान खे हुकुम ॾिनाई त जंहिं बि हारी जो फ़सुल बम्पर लहे त उन हारी खे मुंहिंजे तरफ़ां बोस्की जो पटको पाराए वञे ऐं इनाम ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।